अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ते मिरर में अवां खे भलीकार मां आहियां रोशनी मेमण। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में सिंध जे ॿिनि अहम खातनि तालीम ऐं सिहत जी कारकर्दगीअ ते नज़र विझंदासीं। सिंध में तालीम जी बहितरीअ लाइ तालीमी एमरजेंसी ऐं सिहत जी सहूलियतुनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हुक्मराननि पारां वॾियूं वॾियूं दावाऊं साम्हूं ईंदियूं आहिनि, पर इदारनि जी कारकर्दगीअ ते नज़र फेराइजे त हक़ीक़तूं उन्हनि जे उबतड़ आहिनि। अॼोके प्रोग्राम में नाज़रीन खे ॿुधाईंदासीं त तालीम खाते जा 6000 खां वधीक उस्ताद ऐं मुलाज़िम कीअं ड्यूटियूं करण खां सवाइ पघारूं खणनि था, ऐं इहो बि सम्झण जी कोशिशि कंदासीं त तालीम खाते में बायोमेट्रिक सिस्टम हुअण बावजूदि आख़िर उन्हनि मुलाज़िमनि वटि कहिड़ी गिदड़ सिंघी आहे जो उहे ड्यूटियूं बि न कनि ऐं पघारूं बि खणनि। सिंध में तालीम जी तबाहीअ सां गॾु सिहत खाते जा हाल बि ज़रे घटि साॻिया आहिनि, छाकाणि त उते बि हज़ारे डॉक्टर्स वीज़ाउनि ते हुअण जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। अॼोके प्रोग्राम में इहो बि सम्झण जी कोशिशि कंदासीं त इहो वीज़ा सिस्टम आख़िर छा आहे ऐं उन्हनि पुठियां कहिड़ा कहिड़ा किरदार लिकल आहिनि। सिंध में कामोरा शाही जी मिली भगत, हज़ारे उस्ताद ऐं डॉक्टर्स ड्यूटियुनि तां ग़ाइब। हज़ारे गोसड़ू उस्ताद ऐं डॉक्टर्स ऑफिसर्स खे हिसो पती ॾेई ड्यूटियूं ई नथा कनि। जैकबाद ज़िले में 901, कराची में 600, दादू में 390, हैदराबाद में 449, लाड़काणे में 352 ऐं कश्मीर ज़िले में 400 उस्तादनि ड्यूटियुनि तां ग़ाइब। शहीद बेनज़ीराबाद में 222, शिकारपुर ज़िले में 435, टंडो मोहम्मद खान ज़िले में 144, सजावल में 120, सांगड़ में 164 उस्ताद स्कूल ई नथा अचनि। मेरपुर ख़ास में 199, घोटकी ज़िले में 94, बदीन में 75, मटियारी में 103 ऐं थरपारकर ज़िले में 150 उस्ताद भगोड़ा करार। ड्यूटियुनि तां ग़ाइब उस्तादनि ऐं मुलाज़िमनि खे ज़ाती तौर पेश थियण लाइ नोटिस, न ईंदड़ उस्तादनि ऐं मुलाज़िमनि जे IDs ब्लॉक करे नौकरियुनि तां बरतरफ़ीअ जो फ़रमान। ज़िले शहीद बेनज़ीराबाद जा 21 उस्ताद ऐं मुलाज़िम गुज़िरियल 6 सालनि खां परॾे में रिहाइश इख्तियार करण बावजूदि तालीम खाते मां पघारूं खणण लॻा। तालीम खाते जी तस्दीक़, 25 उस्तादनि ऐं मुलाज़िमनि मां 21 जी ट्रैवल हिस्ट्री तालीम खाते हवाले थाईलैंड, चीन, सऊदी अरब, दुबई, ईरान, तुर्की ऐं इटली समेत ॿियनि मुल्कनि ॾांहुं सफ़री हिस्ट्री ज़ाहिर। डायरेक्टर्स, DOs, TOs, रूपोश उस्तादनि ऐं मुलाज़िमनि जी सहूलियतकारीअ में मुलविस अहिड़ा ऑफिसर हिसोपती वठी सभु ठीकु हुअण जी रिपोर्ट ॾींदा रहिया आहिनि। सिहत खाते जा बि वॾे अंग में डॉक्टर्स सालनि खां ड्यूटियुनि तां ग़ाइब। सेक्रेटरी ऑफिस जा अमलदार ऐं DHOs ॼाणायल डॉक्टर सां ॿिट बणियल। गैर हाज़िर रहंदड़ डॉक्टर्स या डॉक्टराणियूं बाअसर माण्हुनि जूं मिट माइट निकितियूं। ऑफिसर्स जूं घरवारियूं बि डिघे अरसे खां ड्यूटियुनि तां ग़ाइब हुअण जो इंकशाफ। सिंध में ड्यूटियुनि तां गैर हाज़िर रहंदड़ उस्ताद तोड़े डॉक्टर्स हिकु सिस्टम तहत परॾे में तरसियल। मुल्क में मौजूदु डॉक्टर्स ख़ानगी क्लिनिक्स हलाइनि था, इस्पताल नथा वञनि। इन समूरी सूरत हाल ते असां सां ॻाल्हि ॿोल लाइ स्टूडियो में मौजूदु आहे सीनियर सहाफ़ी सगीर चांडियो। सगीर, वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण लाइ। सगीर, सभ खां पहिरियों इहो ॿुधाइजो त तालीम खाते में भगोड़नि उस्तादनि ऐं मुलाज़िमनि जो फाट कीअं फाटो आहे ऐं साम्हूं आयल फ़हिरिस्त में मजमूई तौर केतिरा उस्ताद ऐं ॿिया मुलाज़िम शामिल आहिनि। वॾी महिरबानी रोशनी। सिंध जे तालीम खाते जो मसइलो हुजे या सिहत खाते जो हुजे, त इन्हनि ॿिन्ही अहम शोबनि में इहो गैर हाज़िरी वारो मामिलो जेको आहे उहो सालनि खां हलंदो अचे पियो। त पाण हिते सिंध जे तालीम खाते ते ॻाल्हाईंदासीं ऐं तालीम खातो जेको आहे उन में हीउ मसइलो त नओं न आहे, पुराणो आहे, पर हीउ वरी हिकु भेरो ॿीहर जेको आहे मंज़िर आम ते आयो आहे। स्कूल एजुकेशन खाते जे मातहत हिकिड़ो इदारो आहे मॉनिटरिंग एंड एवोल्यूशन। उन जा जेके आहिनि चीफ मॉनिटरिंग ऑफिसर जेके आहिनि उहे मुक़ररु आहिनि, मॉनिटरिंग ऑफिसर इन्हनि जा आहिनि। ऐं हाणे उन्हनि तरफ़ां हिकिड़ी रिपोर्ट जेका आहे उहा डायरेक्टर जनरल तरफ़ां हिकिड़ी रिपोर्ट समूरनि मतिलबु लाॻापियल ऑफिसरनि खे मोकिली वई आहे। ऐं उन में इहो ॼाणायो वियो आहे त सिंध जा 6342 अहिड़ा जेके उस्ताद ऐं मुलाज़िम आहिनि जेकी सालनि खां गैर हाज़िर आहिनि। त हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त हिकिड़ो मॉनिटरिंग जो हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे त सभ खां पहिरीं जेको आहे उहा मॉनिटरिंग टीम उन स्कूल ॾांहुं वेंदी आहे ऐं उन स्कूल खे जेको आहे उहा मॉनिटरिंग कंदी आहे। पहिरें विज़िट में
जेकॾहिं उहो उस्ताद ग़ैर हाज़ुर थिए थो त उनजी ग़ैर हाज़ुरी जेका आहे उहा नोट करे उहा रिपोर्ट जेका आहे मथे उमाणी वेंदी आहे। वरी ॿीहर जेको आहे उनजो विज़िट थींदो आहे उन स्कूल जो, ऐं उते साॻियो ई माण्हू यानी उहो टीचर ग़ैर हाज़ुर मिले थो त वरी बि उनखे एबसेंट करार ॾिनो वेंदो आहे। अगरि टें भेरे उहा ई साॻी मॉनिटरिंग टीम जॾहिं उते अचे थी उन साॻे स्कूल में, ऐं उहो साॻियो ई माण्हू जेको 2 भेरा अॻु में ग़ैर हाज़ुर रही चुको आहे ऐं टें भेरे बि उहो ग़ैर हाज़ुर रहे थो त उनखे पोइ एब्सकांडर लिखियो वेंदो आहे। पोइ इहा जेका रिपोर्ट आहे उहा लाॻापियल जेका उहा हिननि जी आहे DROC उन्हनि ॾांहुं उमाणी वेंदी आहे। इहा सॼी कंबाइंड रिपोर्ट उन में डिप्टी जेको आहे कमिश्नर उते हूंदो आहे ऐं डायरेक्टर्स DOs TOs CMOs ऐं मॉनिटरिंग अमलो जेको आहे उते हूंदो आहे। उनखां पोइ इन जी वेरिफिकेशन कई वेंदी आहे त हीअ किथे आहे, किथे हीअ मेडिकल लीव ते त न आहे या को इन जो को ॿियो मसइलो आहे या बायोमेट्रिक जो मसइलो आहे। सॼी शइ सॼी जांच पड़ताल करे पोइ इहा रिपोर्ट मथे उमाणी वेंदी आहे, यानी सेक्रेटरी ॾांहुं उन्हनि एक्शन जे लाइ त हिन जे ख़िलाफ़ु एक्शन कयो वञे। हाणे बि उहो ई जेका इहा रिपोर्ट ज़ाहिर थी आहे उन में 6342 जेके उस्ताद आहिनि मुलाज़िम आहिनि उहे एब्सकांडर करार ॾिना विया आहिनि, यानी मफ़रूर रूपोशन सालनि खां में जेका मूं इंफॉर्मेशन वरिती आहे त 1 खां 5 सालनि ताईं इन्हनि जी ग़ैर हाज़ुरी जेका आहे उहा उन में लिखियलु आहे। हाणे सवाल इहो आहे त इहे ग़ैर हाज़ुर जेके आहिनि 1 खां 5 सालनि ताईं इहे ग़ैर हाज़ुर कीअं रहिया आहिनि ऐं इन्हनि जूं IDs बि खुलियल आहिनि ऐं पघारूं बि खणनि पिया, त क़ौमी ख़ज़ाने खे अरबे रुपयनि जो नुक़सानु पहुचाईंदड़ जेके इहे उस्ताद आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु हूअं त सालनि खां का कार्रवाई न आहे थी, पर हिन भेरे जेको आहे उहो एक्शन नज़र अचे पियो ऐं इहा लिस्ट जेका उहा साम्हूं आई आहे ऐं उन्हनि समूरनि जेको आहे उहो DOs खे जेको आहे उहो हिदायतूं कयूं वयूं आहिनि त इन्हनि खे 3 ॾींहंनि अंदरि घुरायो वञे। ऐं इहे आहिनि जीअं पाण सूबाई वज़ीर सरदार शाह जेको आहे इहे हुकुम जारी कया आहिनि ऐं उन्हनि खे लेटर बि जेको आहे उहो लिखियो वियो आहे समूरनि चीफ मॉनिटरिंग ऑफिसरनि खे, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसरनि खे, तालका एजुकेशन ऑफिसरनि खे, उन्हनि खे इन्हनि उस्तादनि जी लिस्ट बि उमाणी वई आहे ऐं उन्हनि खे इहो चयो वियो आहे त तालीम वारे वज़ीर खे 12 अगस्त ते यानी सुभाणे उन्हनि खे इहा रिपोर्ट पेश करणी आहे ऐं इन्हनि खे ज़ाती तौर जा जेके आहिनि पेश थियण जा नोटिस जारी कनि त इहे छो जेके आहिनि उहे स्कूलनि मां ग़ैर हाज़ुर आहिनि, कहिड़ा रीज़न थी सघनि था। असांखे जेका ज़रियनि खां ॼाण मिली आहे त हीअ तक़रीबन 5 सालनि ताईं ही स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। उन में वॾो जेको तादाद आहे उहो तक़रीबन जेकाबाद ज़िले जो अचे थो। 901 जेके आहिनि उहे उस्ताद हुतां ग़ैर हाज़ुर आहिनि जेकाबाद ज़िले में। ईअं ई हैदराबाद मां 449 आहिनि, जामशोरे मां जेको आहिनि 166 आहिनि, कंबर शदाद कोट मां 190 आहिनि, वरी जेके कंबर शदाद कोट मां वरी उनजो ॿियो जेको पहिरां अचे पियो त 653 यानी कंबर शदाद कोट में 2 नंबर ते आहे त उन जा उस्ताद जेके आहिनि ग़ैर हाज़ुर आहिनि। कश्मीर मां 400 उस्ताद गाइब आहिनि ऐं लाड़काणे मां जेके आहिनि उहे 352 उस्ताद जेके आहिनि एब्सकांडर करार ॾिना विया आहिनि। मटियारी मां 103 जेके आहिनि उस्ताद, मजमूई तौर ते 6342 उस्ताद जेके आहिनि उहे ड्यूटियुनि तां गाइब आहिनि। जी सही। अच्छा सगीर, इहो ॿुधाइजो त तालीम खाते सां गॾु सिहत खाते बाबति बि ॿुधाइजो त उते केतिरा डॉक्टर्स ऐं ॿिया मुलाज़िम ग़ैर हाज़िर आहिनि ऐं उन्हनि लाइ लफ़्ज़ इस्तेमालु थिए पियो त वीज़ा ते वियल आहिनि। आख़िर इहो वीज़ा सिस्टम छा आहे? बिल्कुलु, असल में ही मसइलो जेको आहे न उहो सिहत खाते में बि जेको आहे मूं तव्हांखे जीअं पहिरीं ॿुधायो सिहत खाते में बि इहो मसइलो हलंदड़ आहे त उते बि जेको आहे न हाणे हिननि ईअं हिकिड़ो सिस्टम ठाहियो आहे। इन्हनि पंहिंजो सेक्रेटरी सिहत जे ऑफिस जे अमलदारनि सां मिली करे ऐं उतां जे ज़िले जे ऑफिसरनि सां मिली करे डॉक्टर्स जेके आहिनि उहे वीज़ा ते वञनि था। त ताज़ो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे ज़िलनि जूं रिपोर्ट्स बि साम्हूं अचनि पियूं ऐं कश्मीर ज़िले मां जेका उहा रिपोर्ट साम्हूं अचे पई त उते जेके आहिनि तक़रीबन 3 खां 35 जेके आहिनि उहे डॉक्टर्स वीज़ा ते वियल आहिनि, ड्यूटियुनि तां गाइब आहिनि। ईअं ई वरी हाणे पाण ॻाल्हि कंदासीं खैरपुर ज़िले जी, त खैरपुर ज़िले मां बि उहे डॉक्टर्स जेके आहिनि उहे ड्यूटियुनि तां गाइब आहिनि। 35 खां वधीक डॉक्टर जेके आहिनि उहे वीज़ा ते वियल आहिनि। हाणे जेका ज़रियनि खां जेका ॼाण मिले थी न त ही जेके आहिनि उहे डॉक्टर्स जेके वीज़ा ते वियल आहिनि उहे हर डॉक्टर 25,000 जेको आहे माहवार उहो DHO
या ॿियनि अमलदारनि खे भत्तो ॾिए थो, रिश्वत ॾिए थो, त उन करे हू सभु ठीकु आहे जी रिपोर्ट ॾियनि था। त उन में डॉक्टर जेके आहिनि, जीअं हाणे वीज़ा ते वियल डॉक्टरनि में रूरल हेल्थ सेंटर आहे, पीर जो ॻोठु आहे, रूरल हेल्थ सेंटर सोबोदेरो आहे, रूरल हेल्थ सेंटर हिंगोर जा आहे, बेसिक हेल्थ यूनिट रपड़ी शामिल आहे। अहिड़ा मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे डॉक्टर्स उन्हनि मुख़्तलिफ़ सरकारी अस्पतालनि मां अहिड़ा गाइब आहिनि ऐं हज़ारनि जी तादाद में उस्तादनि खां अलावा ही डॉक्टर्स जो बि इशू रहियो आहे। माज़ी में ईअं थियो आहे जो 1500 अहिड़ा डॉक्टर हुया जेकी ॿाहिरि मुल्कनि में तरसियल हुया। पोइ इन्हनि जे ख़िलाफ़ु जेका उहा कार्रवाई करण जो CM चयो ऐं उन्हनि खे इहो चयो वियो त इन्हनि खे हिकिड़ो फाइनल मौक़ो ॾियो, फाइनल शोकास नोटिस जारी कया वञनि। वरी उहो साॻियो ई सिहत खाते जे सेक्रेटरी जे ऑफिस जा माण्हू उन्हनि अमलदारनि सां मिली वञनि था, उन्हनि मेडिकल ऑफिसरनि सां मिली वञनि था, पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ु का जेका उहा कार्रवाई नथी थिए वक़्त सिर। इन जे करे जेको आहे ही मसइलो जेको आहे उहो हल न पियो थिए, चाहे तालीम खाते में हुजे या सिहत खाते में हुजे। ऐं इहे तव्हांखे ॿुधाईंदुसि त ही जेके इहे डॉक्टर्स आहिनि न, के वरी ॿाहिरि मुल्क में तरसियल आहिनि, वीज़ा ते वियल आहिनि, के वरी उहे पंहिंजूं क्लिनिकूं हलाइनि था। सरकारी अस्पतालनि में उहे डॉक्टर्स ईंदा, उन्हनि जो रवैयो तव्हां उहे अहिड़ो हूंदो जो अॻियों जेको बीमार माण्हू वेतर जेको आहे उहो डिप्रेशन जो शिकार थी वेंदो, उहो साॻियो ई डॉक्टर जेकॾहिं उनजी प्राइवेट क्लिनिक ते वेंदो त उहो तव्हांखे नॉर्मल अंदाज़ में मिलंदो। त ईअं ई हिकिड़ो सिस्टम हले थो ऐं हर महीने जेके लखें रुपया पघारूं जेके आहिनि उहे डॉक्टर्स खणनि था, उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई नथी थिए। उहे जेके आहिनि हाणे सिंध हुकूमत खे इहो घुरिजे त जेकी ही एब्सकांडर्स डॉक्टर आहिनि या जेकी टीचर्स आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे या उनजो बायोमेट्रिक सिस्टम जेको आहे या टेक्नोलॉजी तरफ़ अचे त जीअं ही हर महीने क़ौमी ख़ज़ाने खे जेके ही एब्सकांडर उस्ताद या डॉक्टर्स जेके नुक़सानु ॾियनि था उन खां ही सिंध हुकूमत क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सानु बचाइण जे लाइ उहो जीअं ही बची सघे। जी सगीर, जीअं अव्हां ॿुधायो त हज़ारनि जी तादाद में उस्ताद ऐं डॉक्टर ड्यूटियुनि तां ग़ाइब आहिनि। मजमूई तौर ॿिन्ही खातनि मां केतिरा मुलाज़िम वीज़ा ते वियल आहिनि ऐं आख़िरकार उन्हनि खे कंहिंजी पुठभराई हासिल आहे? ॾिसो, सिंध में जेको उहो तादाद जेको आहे उस्तादनि जो त एब्सकांडर जो मूं तव्हांखे ॿुधायो त 6000 खां वधीक आहिनि जेकी ड्यूटियुनि तां ग़ाइब आहिनि। उन में के 2 साल आहे, के 3 साल आहे, आख़िर जेको लास्ट आहे उहो 5 साल आहे। त 5 सालनि ताईं उस्ताद जेके आहिनि उहे ग़ाइब आहिनि। उन मां हिकिड़ो वॾो अंग उहो वीज़ा ते वियल आहे ऐं उनजी स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट जेको आहे उहो तस्दीक बि करे चुको आहे त उन मां घणा जेके आहिनि उहे वीज़ा ते वियल आहिनि, ॿाहिरनि मुल्कनि में जेके आहिनि तरसियल आहिनि, पर उनजी पघारूं बि हलंदड़ आहिनि। हाणे जेको सहूलियतकारी या जेका उनजी जेको पुठभराई कनि पिया, सुवाल उहो आहे त हाणे उन में जेकी स्कूल एजुकेशन खाते जा जेके डायरेक्टर्स आहिनि उहे उनजी पुठभराई कनि था। TOs खां वेंदे डायरेक्टर्स ऐं सेक्रेटरी ऑफिसिस जा अमलदार जेके आहिनि उहे इन्हनि जी जेका उहा पुठभराई कनि था। पाण स्कूल एजुकेशन जी ॻाल्हि ॿोल कंदासीं त डायरेक्टर हुजनि या डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर्स हुजनि या तालुका एजुकेशन ऑफिसर हुजनि, हाणे उहे सभु ठीकु आहे जी रिपोर्ट ॾियनि था ऐं या मॉनिटरिंग ऑफिसर हुजनि उहे बि जेके आहिनि उहे सभु ठीकु आहे जी रिपोर्ट ॾियनि था ऐं उन्हनि जी सहूलियतकारी जो किरदारु अदा करे रहिया आहिनि। उन में बि चयल आहे जेको स्कूल एजुकेशन खाते जो मॉनिटरिंग रेगुलेशन जेको लेटर कढियो आहे उन में बि इहो चयल आहे त उन्हनि खे शोकास नोटिस जेके आहिनि उहे जारी कया वञनि जेके इन जी पुठभराई कनि था। उन में डायरेक्टर्स, DEOs, TOs बि शामिल आहिनि त उन्हनि खे शोकास थियणु घुरिजनि, यानी उन जी इहे पुठभराई कनि था, सहूलियतकारी जो जेको आहे उहो किरदारु अदा कनि था। उन जो जेको पुठियां सबबु आहे न उहो इहो आहे त इहे उस्ताद जेके एब्सकांडर आहिनि उहे हर महीने इन्हनि खे हिसोपती ॾियनि था, यानी रिश्वत ॾियनि था उहे। ऐं पाण ईंदासीं डॉक्टरनि ते त डॉक्टरनि जो बि इहो साॻियो ई हाल आहे त थोरी अरसे जो जेको आहे उहो एक्स पाकिस्तान लीव वठी करे उहे ॾहाकनि ताईं उते ॿाहिरि मुल्कनि में तरसियल हुजनि था, पुठियां उन्हनि जे ख़िलाफ़ु का बि कार्रवाई नथी थिए छाकाणि जो सेक्रेटरी हेल्थ जी ऑफिस जा माण्हू जेके आहिनि उन्हनि सां मिलियल हुजनि था, को पुछाणो नथो थिए। जेकॾहिं इहो एक्स पाकिस्तान लीव ते इन महीने 2 महीननि या 6 महीननि जी मोकल ते अगरि हू रवानो थियो इन्हनि जो डॉक्टर्स त ही 10 सालनि ताईं किथे आहे त बाक़ी सां को बि चेक एंड बैलेंस न आहे। ईअं केतिरा ई वाक़िया जेके आहिनि उहे थी चुका आहिनि। पोइ उहे वरी रिटायरमेंट क्लेम कनि था, ॾहाकनि खां पोइ अची करे रिटायरमेंट क्लेम कनि था छाकाणि उन्हनि जे ख़िलाफ़ु का कार्रवाई नथी थिए, पोइ कोर्ट वञनि था,
पोइ वरी उहा साॻी रिटायरमेंट समेत पंहिंजूं मराहतूं वठी करे रिटायरमेंट बि वठी छॾनि था, ॿाहिरनि मुल्कनि जा मज़ा बि वठी अचनि था। त इन जे करे इहे डायरेक्टर्स जेके आहिनि या DOs TOs उहे उस्तादनि उन एब्सकांडर्स सां मिलियल हुजनि था। डॉक्टर्स ते पाण अचूं था त डॉक्टर सां DHOs हुजनि या सिहत खाते जो जेको सेक्रेटरी ऑफिस जो जेको अमलो हुजे उहे उन्हनि सां मिलियल हुजनि था। जेकॾहिं उहे गैर हाज़ुर आहिनि त उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई नथी थिए, यानी जीअं ई उन मोकल ते रवानो थिए थो त उन खां पोइ उन जी जांच पड़ताल नथी थिए त इहे उस्ताद आख़िरकार आहिनि किथे या इहे डॉक्टर्स आहिनि किथे। त इन जे करे ई जेके सिहत खाते जा जेके डॉक्टर्स हुजनि या तालीम खाते जा डॉक्टर्स हुजनि सालनि खां इहे ड्यूटियुनि तां गाइब आहिनि। क़ौमी ख़ज़ाने खे हिन वक़्त ताईं अरबे रुपयनि जो बिना कंहिं ड्यूटी जे नुक़सानु पहुचाए चुका आहिनि। इन्हनि ड्यूटी न आहे कई, सालनि जा साल जेके आहिनि उहे ड्यूटियुनि तां गैर हाज़ुर आहिनि। ऐं वरी मज़े जी ॻाल्हि त इन्हनि जूं पघारूं बि हलंदड़ आहिनि। उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई त ठहियो पर हू पघारूं बि खणनि पिया। पघारूं खणण में ज़िम्मेवारी अचे थी HR डिपार्टमेंट जी। त स्कूल एजुकेशन खाते जो जेको HR डिपार्टमेंट ठहियलु आहे उन जी इहा ज़िम्मेवारी आहे त सॼो मुलाज़िमनि जो रिकॉर्ड HR वटि हुजे थो। त इन्हनि जूं आईडियूं जेके आहिनि उहे हिन वक़्त ताईं कीअं खुलियल आहिनि, इहो हिकिड़ो सुवालु आहे। त HR डिपार्टमेंट जा जेके ज़िम्मेवार आहिनि, जेके सालनि खां उते वेठा आहिनि, जेके सिस्टम हलाइनि था, उन्हनि खे जांच हेठि आणे उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण जी ज़रूरत आहे। जी अच्छा सगीर, हिन वक़्तु असांखे ज्वाइन कयो आहे तालीम खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह साहब। अस्सलाम वालेकुम सरदार शाह साहब। जी वालेकुम सलाम। वरी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। सरदार शाह साहब, इहो ॿुधाइजो त सिंध में तालीम खाते में 6000 खां वधीक उस्ताद ऐं मुलाज़िम मफ़रूर करार ॾिना विया आहिनि ऐं हैरत जी इहा ॻाल्हि बि आहे त उन्हनि उस्तादनि ऐं मुलाज़िमनि जूं पघारूं बि जारी आहिनि। त हिन वक़्त ताईं डिपार्टमेंट कहिड़ी कार्रवाई कई आहे? जी असांखे अगेन टेन्यूअर में असां 22 में हिकिड़ी सर्वे कराई जंहिंमें मॉनिटरिंग जेको डिपार्टमेंट आहे असांजो मॉनिटरिंग एंड इवेल्यूएशन, उनजी रिपोर्ट आई हुई त हिकिड़ा उस्ताद जेके आहिनि उहे स्कूल में गैर हाज़ुर रहनि था। हाणे उहो जेके मफ़रूर चओ था या जेके तव्हां एब्सकॉन्डर चओ था, इहे उहे आहिनि जेके 3 दफ़ा मुसलसल मॉनिटरिंग असिस्टेंट जी हाज़िरी खां पोइ बि स्कूल में मौजूद न ॾिठा विया, त उन्हनि खे उन्हनि एब्सकॉन्डर जी लिस्ट में शामिल कयो। त उहे तक़रीबन 2600 खनि ते असां अॻु में पंहिंजी कार्रवाई कई 2023 में, ऐं बाक़ी 6423 जेके आहिनि वरी पोइ विच में रिपोर्ट थिया। कुझु नंबर वधियो, कुझु नंबर उन्हनि में घटियो। उनमें 1500 ते असां मेजर पेनल्टी लागू कई अॻु में। हाणे 6423 जेके आहिनि उहे उन्हनि जी मॉनिटरिंग दौरान विज़िट दौरान उते 3 दफ़ा मौजूद न हुआ, 3 विज़िट्स में। त उनजे बारे में असां इहा कई आहे त हीअ जेके 6423 जेके आहिनि मुलाज़िम, जंहिंमें घणे भाङे उस्ताद ई आहिनि, त उन्हनि खे मूं इहो डायरेक्टिव ॾिना त उन्हनि खे तव्हां DO ऑफिस में CMO DO ऐं TOs इहे उन्हनि खे फिज़िकल उनजी वेरिफिकेशन कनि, त माना हू पाण उते अचनि ऐं मौजूद थियनि ऐं ॿुधाइनि रीज़न त छाजे करे हू एब्सेंट हुआ या असां उनखे मौक़ो ॾिनो। असां ईअं हिकु तरफ़ी कार्रवाई नथा करणु चाहियूं। ऐं उहो 22 तारीख़ ताईं मूं हुनखे डेडलाइन ॾिनी त 12 अगस्त ते फाइनल रिपोर्ट जेका आहे मूंखे सबमिट कयो। जेके उन खां पोइ बि न आया आहिनि ऐं अॻिते अचण लाइ उहो आमादगी नथा कनि त उनखे यकीननि नौकरियुनि मां कढियो वेंदो, छो त ॿारनि ड्रोह कोन कयो आहे। जेके ॿार वीचारा माइट पंहिंजे स्कूल में मोकिलीनि ऐं ॿार मौजूद हुजनि ऐं उस्ताद उते न अचे ऐं पघार बि खणे थी, इहा ॻाल्हि हाणे बर्दाश्त न थींदी ऐं इन ते मेजर क्रैकडाउन थींदो ऐं उनजी हाज़िरी ऐं मुंहिंजी बाक़ाइदे मॉनिटरिंग। अच्छा शाह साहब, जीअं तव्हां ॿुधायो त तव्हां इन्हनि खे सॼो टास्क ॾिनो आहे EDOs खे और DEOs खे, त मूंखे थोरो इहो ॿुधाइजो, थोरो उन जेका लेटर में बि इहो वाज़े लिखियलु आहे त डायरेक्टर्स जेके आहिनि या DEOs जेके आहिनि उहे इन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई नथा कनि। त हीअ जेको रिपोर्ट में लिखियलु आहे त इहो 1 खां 5 सालनि ताईं गैर हाज़ुर रहिया आहिनि। जीअं तव्हां ॿुधायो हिकिड़ो सिस्टम ठहियलु आहे त 3 विज़िट रिपोर्टूं जेके आहिनि उहे थींदियूं आहिनि, उन खां पोइ इहे एब्सकॉन्डर करार ॾिना वेंदा आहिनि। त तव्हां सम्झो था त इन्हनि जे ख़िलाफ़ इहे साॻिया ई माण्हू यानी TEOs DEOs ऐं डायरेक्टर्स उन्हनि जे ख़िलाफ़ इहा कार्रवाई कंदा, छाकाणि त उहे त सहूलियतकारी जो किरदारु अदा करे रहिया आहिनि। न, कार्रवाई उहे न कंदा। कार्रवाई हाणे इख्तियार उन्हनि वटि कोन्हे, कार्रवाई असां कंदासीं। कार्रवाई उन ते आऊं पाण कंदुसि। ऐं मूं इहा ॻाल्हि वाज़े तौर ते चई आहे त हिन खां असां इन ई करे कोशिशि कई त DOs ऐं डायरेक्टर्स जेके आहिनि उहे इंटरव्यू वठी उहे अहिड़ा निस्बतन बहितर माण्हू आहियूं। आइडियल त कोन मिलंदा,
पर जेके बि मार्केट में या असांजे डिपार्टमेंट में मौजूदु जेके बहितर माण्हू आहिनि उन्हनि खे असीं मौक़ो ॾियूं ऐं उन्हनि खे उन्हनि जे SOP में इहा शइ शामिल थियल आहे त जेको उस्ताद पोस्टू आहे नथो अचे घर वेठे पघार थो खणे उन ते जेकॾहिं उन्हनि कार्रवाई न कई आहे असां DOs ते कार्रवाई कंदासीं उन DOs ते बि कंदासीं इन्हनि जे रुॻो उस्तादनि ते कार्रवाई न थींदी इहे सहूलियतकारनि ते बि कार्रवाई थी अच्छा सरकारी खज़ाने ते हिननि जेको बोझ विधो आहे ऐं हिन वक़्तु तव्हां सम्झो त 356 अरब जेकॾहिं एजुकेशन डिपार्टमेंट जी बजेट मां 300 अरब त असांजा पघारुनि ते वञनि बिल्कुलु पघार ने पेंशन ते हाणे मां ग़रीब माण्हुनि ॾोह न कयो आहे तूं पंहिंजे टैक्स जे पैसनि मज़ा हिननि खे पघारूं बि ॾियनि ऐं उन्हनि जा बचा जेके आहिनि उहे स्कूल में इंतज़ारु कंदा रहनि उस्ताद न पुॼे हुते तो हिन इहो न थींदो ऐं असां हाणे हिन ते उस्तादनि जी बाक़ाइदे टीचिंग लाइसेंस पॉलिसी आणण खां पोइ असांजो नेक्स्ट कदम इहो बि आहे त असां जेके बि एप्टीट्यूड टेस्ट खां सवाइ उस्ताद न आया आहिनि उन्हनि जे बारे में सोचूं पिया त उन्हनि खां छा कजे उन्हनि खां टेस्ट वरिती वञे त उनखे पढ़ाइणु अचे थो या नथो अचे इहो आऊं ॻाल्हि हाणे सोसाइटीअ में तव्हांजे प्रोग्राम जे थ्रू या फ्लोट कयां थो इन ते भले डिबेट थिए मूंखे ॿुधायो त जेके उस्ताद जिन खे पढ़ाइणु नथो अचे 30 साल जिन सर्विस कई आहे ऐं कंहिं बि टेस्ट में न वेठा आहिनि कंहिं टेस्ट जे थ्रू न आया आहिनि एप्टीट्यूड टेस्ट माना सलाहियतनि जी टेस्ट जेका थिए थी उनजी इम्तिहान वरितो थो वञे उन खां पोइ उस्ताद थिए थो उन खां पहिरीं जेके जिन टेस्ट न ॾिनी आहे जेके अॻे जा भर्ती थियल आहिनि उनखां टेस्ट वठण त हक़ बजानिब आहे तव्हांजो को बि कामोरो ब्यूरोक्रेट टेस्ट खां सवाइ प्रमोट नथो थिए तव्हांजी टेस्ट खां सवाइ के ॿार खे यूनिवर्सिटी में दाख़िला नथी मिले त हिकिड़ो उस्ताद जेके लिखणु पढ़णु नथो अचे या पढ़ाइणु नथो अचे त उहो सिस्टम में केतिरो वक़्तु रहंदो हू त ॿारनि सां ज्यादती कंदो उनजे हथ में जेकॾहिं 100 ॿार वेठा आहिनि ऐं रुॻो नाले में स्कूल खुली वियो आहे उस्ताद हुते मौजूदु आहे उस्ताद खे पढ़ाइणु नथो अचे त हू उन्हनि 100 ॿारनि जी मुस्तक़बिल ऐं ज़िंदगीअ जो कातिल आहे त इन करे इन ते बि असांजो गौर वीचार हले पियो अॻिते ॾिसूं था इन हवाले सां हिकिड़ी पॉलिसी आणींदासीं पर फ़िलहाल उहे जेके असांजे डिपार्टमेंट में पघारूं खणनि था ऐं ॿारनि खे पढ़ाइण लाइ तयारु कोन्हनि ॿिया कारोबार पिया कनि मुल्क खां ॿाहिरि वेठा आहिनि घरनि में वेठा आहिनि पिया हलाइनि दुकान पिया हलाइनि सियासत पिया कनि पॉलिटिक्स पिया कनि पर पढ़ाइनि नथा अच्छा शाह साहब तव्हां सम्झो था त इन्हनि जे ख़िलाफ़ हाणे बाक़ाइदे सां अमली तौरु जेको आहे उहा कार्रवाई थींदी इन खां तव्हां खां अॻु बि इहो मामिलो जेको आहे उहो साम्हूं ईंदो रहियो आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अख़बारनि में बि जेके आहिनि उहे इश्तिहार बि आया इहे साॻियूं रिपोर्टूं हर साल RSU हुजे या मॉनिटरिंग एवोल्यूशन डिपार्टमेंट हुजे तव्हांजो इहे रिपोर्टूं साॻियूं शाया थींदियूं रहियूं आहिनि उन्हनि में इहे गैर हाज़ुर मुलाज़िम ॼाणाईंदा रहिया आहिनि पर उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई नथी थिए सहूलियतकार त ठहियो पर उस्तादनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई नथी थिए उहे साॻियूं तव्हांजूं जेके तंज़ीमूं आहिनि उहे तंज़ीमूं वरी रोडनि ते अची वञनि थियूं पोइ उन्हनि खे बचायो वञे थो सिस्टम कीअं बहितर थींदो अदा हाणे ॻाल्हि इहा आहे त आऊं ॿियनि दौरनि जी ॻाल्हि नथो करे सघां जो ज़िम्मेवार न आहियां ऐं पंहिंजे दौर जी ॻाल्हि करे सघां थो गुज़िरियल 2 साल जेके मुंहिंजे तालीम जो एजुकेशन में हुया इलेक्शन खां पहिरीं जा 2 साल अॻे टेन्यूअर जा उन में 1500 मुलाज़िमनि ते एक्शन थिया उन में नौकिरियुनि मां निकिता असां उनखे मेजर पेनल्टी में रिमूवल फ्रॉम सर्विस में आंदो त आऊं इहा ॻाल्हि सिधी चवां थो त हाणे मुआशिरे खे समाज खे सिंध में वसंदड़ 6 करोड़ माण्हुनि खे फ़ैसिलो करिणो आहे त उहे पंहिंजे ॿारनि खे मिठो कनि था ऐं या असीं उन्हनि उस्तादनि खे मिठो कयूं असां पंहिंजे ॿारनि खे बचायूं उनजो मुस्तक़बिल बचायूं हिन जे आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं चैट GPT जे दौर में ऐं असांजो ॿारु अनपढ़ियल रहिजी वञे ऐं उस्ताद हिकिड़ो अनपढ़ियल हुते वेठो हुजे पोइ तंज़ीमुनि खां पोइ जो इहो सुवालु आहे त छा हू पंहिंजे सिफ़ुनि में उन्हनि घोसड़ो न पढ़ाईंदड़ न जिन खे लिखणु पढ़णु अचे उन्हनि खे हू क़बूल कंदा छा हाणे इहो फ़ैसिलो मुआशिरे खे करिणो आहे ऐं इहो सुवालु स्कूल खुलंदा ऐं विज़िट ते वेंदुसि सिंध में इहो सुवालु ऐं समाज जे साम्हूं रखंदुसि त फ़ैसिलो अवी करियो त हिननि जे बारे में छा थियणु खपे छा असीं पंहिंजे ॿारनि खे छॾे ॾियूं मासूम ॿारनि खे हिननि जे रहमो करम ते जिन खे पढ़ाइण में नथो अचे स्कूल बि नथा अचनि पघारूं बि खणनि था घर वेठे पहिरीं मुज़ाहिरा बि कनि था अची असां हुननि जा मुतालबा हल कया आहिनि जेके बि थियण जोगा मुतालबा आहिनि उस्तादनि जे हल थियण जोगा तंज़ीमूं जेके बि खणी आयूं आहिनि मूं हुननि जा सभु मुतालबा हल कया रेगुलराइज़ेशन खां वठी प्राइवेट टीचर जे सर्विस स्ट्रक्चर खां वठी उन्हनि जी जेके बि उन जा टाइम स्केल खां वठी सभु हल कया आहिनि हाणे असांजा मुतालबा आहिनि इन क़ौम जा मुतालबा आहिनि हितां जे मिसकीन जेके ॿार आहिनि उन्हनि जे मिसकीन वालदेन जा मसइला आहिनि उहे उस्तादनि खे हल करणा पवंदा हाणे हिकु कहाणी थींदी त या उन्हनि खे पढ़ाइणो पवंदो स्कूल में वेहणो पवंदो या न घर वञिणो पवंदो अच्छा सर 2-3 ॾींहंनि खां पोइ स्कूल जेके आहिनि उहे खुलणु वञनि पिया जेकी ॿोॾि दौरान स्कूल जेके तबाह थिया उन्हनि स्कूलनि जी तव्हां मुकमल बहाली कराए सघिया हो असां न कराए सघियो आहियां सभु स्कूल त बहाल कोन थी सघिया आहिनि असां वटि फंड्स अवेलेबल कोन हुया ऐं असां हेसि ताईं 19,000 खां मथे जेके स्कूल जेके अधो अधु स्कूल जेके मुकमिल या जुज़वी तौर ते जेके तबाह थिया
या नुक़सानु पहुतो उन्हनि स्कूल मां असीं कोई 4000 खां प्लस स्कूल जेके आहिनि खणी सघिया आहियूं हेसि ताईं मुख़्तलिफ़ असां कोशिशि इहा कई आहे त स्कूल उहे खणूं जिन में वधि खां वधि एनरोलमेंट कवर थिए जिते वधि खां वधि ॿार हुजनि पहिरीं स्कूल उहे ठाहियूं 20-25 ॿारनि वारे स्कूल खे बाद में खणूं त असां हुन मां कोशिशि इहा कई त असां उहे स्कूल खया आहिनि जिन में तक़रीबन कोई 11 लख जे क़रीब जेका आहे उहा एनरोलमेंट कवर थिए थी ऐं उहे स्कूल हाणे मरहले में आहिनि आहिस्ते आहिस्ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे बिल्डिंग जो कमु आहे प्रोसेस जो कमु आहे तव्हां पंहिंजो घर ठाहियो था उहो 2 साल वठी थो वञे त स्कूल ठहण में ज़रूरु 2 साल लॻी वेंदा किन में साल लॻंदो किन में 2 साल लॻंदा के 3 साल में कंप्लीट थींदा जेके मुकमिल तौर ते तबाह थियल आहिनि पर ज़रूरु ठाहींदासीं इहो चैलेंज वॾो आहे मूं हमेशह चयो आहे त मीडिया ते ईंदो आहे ॿियनि जॻहियुनि ते ईंदो आहे असांजा दोस्त जेके आहिनि उहे हिते ई हक़ीक़त खां कनि लाटार कॾहिं रुॻो चवंदा आहिनि बाबा सुबुह न हलनि स्कूल मां छापड़ पिया किरनि बाबा आउं त चई चुको आहियां त बोर्ड में 19,700 स्कूल तबाह थिया आहिनि मुंहिंजी बहाली असां लाइ चैलेंज आहे हाणे मुख़ैर माण्हू अॻियां अचनि असां MPS खे बि हींअर ख़त लिखियो आहे त भई MPS साहिब पंहिंजे हल्के में 2 स्कूल त खणो 3 स्कूलनि खे बहितर कयो हाणे आउं तव्हांजे प्रोग्राम जे तवसुक सां इहो चवां थो त जेके मुख़ैर माण्हू आहिनि जेके ॻोठनि जा चङा माण्हू आहिनि जेके ज़मीनदार आहिनि जेके ऑफिसर आहिनि जेके ॿिया आहिनि घटि में घटि जे स्कूल में पढ़िया आहिनि ॿिया पंहिंजे ॻोठ जी स्कूल खे ओन कनि अॻे स्कूल कंहिं ठाहिया हुआ सिंध में छा अंग्रेज़ हुकूमत ठाहिया हुआ अॻे माण्हुनि ठाहिया हुआ DJ साइंस कॉलेज उहे जेके मुख़ैर माण्हू हुया उन्हनि ठाहिया हुआ नेक माण्हुनि ठाहिया नूरमुल्लाह स्कूल अलंदे शाह ठाहियो स्कूल नौशहरे में मीर गुलाम अमन टालपुर ठाहियो तव्हांजा इहे सभु स्कूल जेके NED यूनिवर्सिटी ताईं उन्हनि माण्हुनि ठाहिया अॼु मुआशरे में बेहसी आहे सभु को पंहिंजे ॿार खे प्राइवेट स्कूल में पढ़ाए थो ऐं गवर्नमेंट स्कूल में पढ़ंदड़ ग़रीब जे ॿारनि खे ओन करण लाइ तयारु कोन्हे अच्छा सर जीअं तव्हां ॿुधायो पिया त हर को माण्हू जेको आहे प्राइवेट स्कूलनि में पढ़ाए थो हिते इहो सुवाल पैदा थिए थो जॾहिं तव्हांजे इदारनि जूं रिपोर्टूं साम्हूं अचनि थियूं हज़ारनि जी तादाद में उहे रिपोर्ट्स अचनि पियूं त ही जेके स्कूल आहिनि कंहिं हज़ारनि स्कूलनि में 12,000 स्कूलनि में पीअण जो पाणी न आहे किथे वॉशरूम न आहे किथे वरी बिजली जी सहूलियत न आहे लाइब्रेरीज़ न आहिनि चौधीवारी न आहे इहे सहूलियतूं न हुजण जे करे माण्हू जेके आहिनि प्राइवेट स्कूलनि न वञनि पिया त इहो मसइलो बि हिकिड़ो आहे न स्कूलनि अंदरि आउं उन्हनि खां इनकार कोन थो करियां पर इहे मसइला कीअं ठीकु थींदा आउं त चवां पियो त असां वटि जेके वसीला आहिनि ऐं बजट सॼे मुआशरे जे साम्हूं रखां थो उन बजट जो आउं ज़िम्मेवार आहियां इन मां मूंखे तव्हां सभु स्कूल ठाहे ॾियो तव्हां ठाहे ॾियो अॻे त उहे माण्हू हुया जिन ॻोठनि में तव्हां बि पढ़िया हूंदो ॻोठनि में पंहिंजे ॻोठ जा वॾेरा जेके चङा मुड़ुस हुआ उन्हनि पंहिंजे ओताकुनि में स्कूल क़ाइमु कया ओताकूं ख़ाली करे हीअं तव्हां स्कूलनि में ओताकूं वेठा ठाहियो तव्हां मूंखे ॿुधायो सिंध जा पढ़िया लिखिया माण्हू जेके सॼो ॾींहुं मीडिया ते वेही तस्करा कनि था एजुकेशन डिपार्टमेंट ते स्कूलनि ते ॻाल्हाइनि था जेके साफ़ी अदीब इंटेलेक्चुअल सिंध जा घण घोरा ॾाह सुजान धुरियूं उन्हनि मां घणनि माण्हुनि पंहिंजी वापसि स्कूल वञी ॾिठी आहे जंहिं स्कूल में हू पढ़िया आहिनि पोइ वञे थो कंहिं स्कूल में विज़िट करण लाइ भई असां हक़ीक़तुनि खां कन लाटार करे उनजो हल नथा ॻोल्हे सघूं तव्हां हक़ीक़तुनि खे तस्लीम करे अॻिते वधंदव तॾहिं तव्हांजा स्कूल ठीकु थींदा अॻे स्कूल हूंदा हुआ माण्हू ओन कंदा हुआ स्कूल अॻे इहे चौधीवारियूं कोन हुयूं ॻोठनि में पीअण जा पाणी बि कोन हूंदा हुआ माण्हू मट भरींदा हुआ ॻोठ जा माण्हू जेके आहिनि सुबुह जो कवाटियूं खणी ऐं उहे सुबुह जो अची पंहिंजे हुन में स्कूलनि में पाणी पुॼाईंदा हुआ हींअर पोइ आहे माण्हू जेको तव्हां मूंखे चओ त स्कूल में पुॼाए जंहिं ॻोठ में पाणी कोन हूंदो उन ॻोठ में आऊं पाणी किथां पुॼाईंदी सुठी स्कूल में पहिरीं त ॻोठ में पाणी हुजे 100 घरनि में पुॼंदो त स्कूल में पुॼंदो जेकॾहिं 100 घरनि में पाणी कोन्हे कंहिं ॻोठ में हाणे आऊं तव्हां चओ त दहली जे फलाणे ॻोठ में स्कूल में पाणी कोन्हे दहली जे ख़ुदि उन ॻोठ में पाणी कोन्हे अच्छा सर आख़िरी तव्हां खां इहो सुवालु आहे मूंखां तव्हां खां त ही जेको सर एब्सकांडर वारो मसइलो वरी ॿीहर अचूं पिया हुन ते त एब्सकांडर वारे मसइले जो इन खे कंहिंखे तव्हां ज़िम्मेवार ॾींदव त ही सालनि खां मसइलो हलियो पिए इन खे मॉनिटरिंग जे लाइ जेके डिपार्टमेंट तव्हांखे ठाहिणो पियो ऐं इन्हनि उस्तादनि जी रुॻो हाज़िरी चेक करण जे लाइ तव्हांखे माण्हू रखणा पिया त ही मसइलो जेको आहे कॾहिं हल थींदो ऐं इन सॼी सूरत हाल जो ज़िम्मेवार केरु आहे दादा इन जो पहिरियों त हल जेको आहे उहो टेक्नोलॉजी आहे असां हाणे टेक्नोलॉजी इस्तेमालु कंदासीं ऐं असां एप्स जेके आहिनि डेवलप कयूं पिया जेका हर उस्ताद जे हथ में मोबाइल फोन हूंदो हर कंहिं वटि मोबाइल फोन आहे हू उन ई ऐप ते वञी पंहिंजी हाज़िरी लॻाईंदो चाहे हुते नेटवर्क हुजे न हुजे जेॾी महिल बि नेटवर्क आयो ओॾी महिल उहा रियल टाइम अची वेंदो रियल टाइम डेटा जेका आहे असां वटि डैशबोर्ड ते अची वेंदी जंहिंजो मूं वटि बि एक्सेस हूंदो ऐं तव्हांखे बि ॾेई छॾींदासीं तव्हां उनखे सभिनी खे तव्हां मॉनिटर कयो भई ॾिसो किथे उस्ताद पहुता किथे न पहुता सर उहो त वरी उन्हनि जेके पसमानदा इलाइक़ा आहिनि उते त वरी नेट जो इशू आहे जीअं तव्हां ॿुधायो था त एप जंहिं ॻोठ में मोबाइल माण्हू जेको यूज़ करे थो न उते उहा एप हली सघे जिते मोबाइल हली सघे थो जिते मोबाइल जंहिं ॻोठ में अहिड़ो को बि ॻोठ कोन्हे जिते सफ़ा नेटवर्क न हुजे भला इहो थींदो त स्कूल में हू वियो
हुन ऑफलाइन ऐप ते वञी पंहिंजी हाज़िरी सुबुह जो 8 बजे लॻाई। हाणे उते नेट खणी न बि हुजे, हुनखे ऐप ते क्लिक करिणो आहे, उन खां पोइ जेॾी महिल बि नेटवर्क में आयो भले ॿिए ॾींहं जे टाइम उहो ईंदो जेॾी महिल हुन क्लिक कयो आहे। असां हुन ते लॻो हुन ऐप डेवलप कयूं पिया, हुन ते कमु कयूं पिया, इहो ई थींदो। बाक़ी जेके ही जेके उस्ताद आहिनि जेके तव्हां चओ था, हिननि जी 22 तारीख़ खां पोइ असां ॾिसंदासीं जिन में घणा जेके उस्ताद आहिनि एफिडेविट लिखी वापसि स्कूलनि में विहनि था। ऐं सैडिस्ट कोन आहियां, ऐं अज़ियत पसंदि कोन आहियां, ऐं इहो नथो चाहियां त हरूभरू कंहिंखे सज़ा ॾियूं, पर जेके कंहिं बि क़ीमत ते फर्ज़ चलासी नथा कनि, हुननि खे इहो अहसासु कोन्हे त असीं पघारूं सभ खां घणियूं करूं था। प्राइवेट स्कूल में 8-10 हज़ार ते टीचर पढ़ाए थो, रेगुलर आहे। हे 80-80 हज़ार लख रुपयो पघार खणी स्कूल में नथा अचनि 5 कलाक पढ़ाइण लाइ। बिल्कुलु। त इन करे हिन ते बिल्कुलु मेजर पेनल्टी थींदी आहे। जेके बि हिन में जेके असांजी वेरिफिकेशन हले पई डिस्ट्रिक्ट लेवल ते, इन रिपोर्ट खां पोइ या मूं हिननि जो चयो आहे जेके फिज़िकल वेरिफिकेशन ऐं उन में उनजा फोटोग्राफ बि कढो ऐं उनजी वीडियो बि रिकॉर्ड थिए त जेके उस्ताद उते आयो अपियर थियो या न थियो हिननि वटि, तो इन ते मेजर एक्शन थींदो। ऐं ॿियो को रस्तो कोन्हे। जेकॾहिं उस्ताद जेकॾहिं हिन में तंहिंखां पोइ बि जेकॾहिं उन था टर्न अराउंड कनि त डेफिनेटली असां उन्हनि खे नौकरी में ज़रूरत आहे। ठीक है, अवां जी वॾी महिरबानी सैयद सरदार शाह साहब। अच्छा सखीर, तालीम खाते जे सूबाई वज़ीर जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी। अवां इहो ॿुधाइजो त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते गैर हाज़िर उस्तादनि ऐं मुलाज़िमनि जूं IDs ब्लॉक करण ऐं खेनि नौकरियुनि तां बरतरफ़ करण जा हुकुम बि ईंदा रहिया आहिनि। हेल ताईं अहिड़नि कहिड़नि कोसड़ू मुलाज़िमनि ख़िलाफ़ कार्रवाई थी आहे ऐं केतिरनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ कयो वियो आहे? ॾिसो, जीअं शाह साहब जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी, जेको सूबाई वज़ीर जो चवणो हो त हिन जे ख़िलाफ़ असीं कार्रवाई करणु वञूं पिया, यानी सुभाणे 12 अगस्त ताईं इन्हनि खे रिपोर्ट ॾियणी आहे। पर मूंखे कोन थो लॻे त इन्हनि जे ख़िलाफ़ जेका उहा कार्रवाई थींदी, छाकाणि जो ही मामिलो जेको आहे उहो सालनि खां हलंदो अचे पियो। ऐं जेकॾहिं कार्रवाई थींदी तमामु बहितर ॻाल्हि आहे, छाकाणि जो इन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थियण बि घुरिजे। उहो इन जे करे जो ही 5 सालनि खां गैर हाज़ुर रहिया आहिनि इहे उस्ताद, ऐं उन्हनि जो घर वेठे जेके आहिनि उहे पघारूं खणनि पिया, ऐं एतिरे क़दुरु जो उहे ॿाहिरि मुल्कनि में जेके आहिनि उहे तरसियल आहिनि, उते बि ड्यूटियूं कनि पिया। मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त ताज़ो जेको आहे उहो नवाब शाह जो बि अहिड़ो हिकिड़ो केस साम्हूं आयो आहे त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके आहिनि उहे बि गैर हाज़ुर रहिया आहिनि। त अहिड़ा उस्ताद जेकी 6 सालनि खां गैर हाज़ुर हुया, उहे ॿाहिरनि मुल्कनि में हुया, जेका पोइ नवाब शाह जे जेको चीफ मॉनिटरिंग ऑफिसर आहे उन्हनि 25 उस्तादनि जो लिस्ट जेका आहे उहा ॾिनी एजुकेशन सेक्रेटरी खे, ऐं उन्हनि इहा सिफ़ारिश कई FIA खे त इन मामले जी जांच कयो त इहे आहिनि किथे। इहे 25 एब्सकांडर हुया। त उन जी हाणे जेका आहे उहा ट्रेवल हिस्ट्री निकिरी आई आहे त इहे मुख़्तलिफ़ मुल्कनि में चाइना, दुबई, सऊदी अरब, थाईलैंड ऐं इटली, बर्तानिया समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेके आहिनि उहे तरसियल आहिनि। त उन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे उहा कार्रवाई ॾिसूं पिया त थिए पई या न। हाणे उनमें इहा सिफ़ारिश साम्हूं आई आहे त इन्हनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वञे। जेकी 21 उस्ताद जेके आहिनि शहीद बेनज़ीराबाद जा, उन्हनि जी जिन सहूलियतकारी कई आहे, डायरेक्टर्स, DEOs, TOs, उन्हनि जे ख़िलाफ़ बि एक्शन करण जो चयो वियो आहे उन मॉनिटरिंग एवोल्यूशन डिपार्टमेंट तरफ़ां। हिन वक़्तु ताईं सेक्रेटरी जेको आहे उनजे ख़िलाफ़ का कार्रवाई नाहे कई। अॻे बि ईअं ई थींदो रहियो आहे त इहे सिफ़ारिशूं सेक्रेटरी ताईं पहुतियूं आहिनि ऐं सेक्रेटरी जेको आहे इहो मामिलो लहे मिटी करे छॾियो। त ॾिसूं हाणे जेके हीउ मामिलो किथे पहुचे पियो। तमामु वॾो अंगु आहे। 6000 उस्ताद जेके आहिनि उहे स्कूलनि खां ॿाहिरि हुजनि ऐं ॿाहिरनि मुल्कनि में जेके उहे तरसियल हुजनि। FIA जहिड़ो इदारो बि जेका उनजी तस्दीक करे त हीउ ॿाहिरनि मुल्कनि में आहिनि। त उन जे बावजूदि जेकॾहिं कार्रवाई नथी थिए त तमामु वॾो हिकिड़ो सवाल उहो पैदा थिए थो त हीउ डिपार्टमेंट जा माण्हू जेके आहिनि उहो सिंध जी तालीम जी बहितरी न पर सिंध जी तालीम खे तबाह करणु चाहिनि था। जी सही। अच्छा सखीर, इहो कीअं मुमकिन आहे त कंहिं बि ज़िले या तालके में उस्ताद ड्यूटी तां ग़ाइब हुजे ऐं उनजे तालके एजुकेशन या ज़िले एजुकेशन ऑफिसर खे उनजी ॼाण न हुजे? अॼुकल्ह तालीम खाते में बायोमेट्रिक सिस्टम बि हलंदड़ आहे, पोइ इहे गोसड़ू मुलाज़िम कीअं सुकून सां ॿाहिरि मुल्क वेही पघारूं खणनि था? असल में इन्हनि हिकिड़ो सिस्टम ठाहे छॾियो आहे ऐं कुझु जेके आहिनि उहे ॿाहिरनि मुल्कनि में आहिनि ऐं कुझु वरी जेके आहिनि उहे हिते गैर हाज़ुर आहिनि। त इहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं जेके आहिनि उहे शिकायतूं अचनि पियूं। इन जे करे ई सिंध जी तालीम बहितरी तरफ़ जेका उहा न पई वञे, छाकाणि जो इहा माफ़िया जेका आहे उहा सिंध जी तालीम अंदरि मौजूदु आहे। छा डायरेक्टर्स जी जेका ज़िम्मेवारी आहे उहा डायरेक्टर पूरी न पियो करे, DOs जी जेका ज़िम्मेवारी आहे उहा DOs पूरी न पियो करे, यानी सेक्रेटरी ऑफिस ताईं
HR डिपार्टमेंट जी जेका ज़िम्मेवारी हो HR डिपार्टमेंट पंहिंजी पूरी न पियो करे, इन करे अहिड़े क़िस्म जा वॾा स्कैंडल साम्हूं अचनि पिया। अरबें रुपयनि जो क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सान बि थिए थो ऐं सिंध जी तालीम बहितरी तरफ़ वञा पोइ ते वञे पई। जी सगीर, इहे बि इतला आहिनि त जेके डॉक्टर ड्यूटियूं नथा कनि उहे माहवार हज़ारे रुपया DHO's ऑफिस में जमा कराइनि था। अहिड़ा बि डॉक्टर आहिनि जेके ख़ानगी क्लिनिक्स हलाइनि था पर सरकारी अस्पताल में ड्यूटी ते वञण लाइ तयारु न आहिनि। उन्हनि बाबति अव्हां वटि कहिड़ी ॼाण आहे? बिल्कुलु, मूं तव्हांखे ॿुधायो त सिहत खाते में बि तमामु इहो वॾो इशू आहे ऐं स्कूल एजुकेशन खाते जी त इहा रिपोर्ट अचे पई त इहे एब्सकांडर आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ थोरो घणो जेका आहे उहा सरगर्मी शुरू थिए थी ऐं पोइ वरी इहा रिपोर्टूं जेके आहिनि साइड लाइन थी वञनि थियूं। पर सिहत खाते में त इहो मसइलो सालनि खां हलंदो अचे पियो पर उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई नथी थिए, छाकाणि जो उते हिकिड़ो सिस्टम जेको आहे उहो मौजूदु आहे। उन सिस्टम जे तहत उहे डॉक्टर्स जेके आहिनि, मेडिकल डॉक्टर, वुमेन मेडिकल डॉक्टर जेके आहिनि, उहे उन्हनि DHO's या जेके सेक्रेटरी ऑफिस जे अमलदारनि सां या DG हेल्थ जे ऑफिस जे अमलदारनि सां मिली करे उहे हिसोपति ॾेई करे सालनि खां ड्यूटियुनि तां गाइब आहिनि। उन में ख़ासि तौर ते जेको आहे जेके तमामु बाअसर माण्हुनि जा जेके आहिनि उहे वेझा डॉक्टर जेके आहिनि उहे हुजनि था, उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई नथी थिए। ऐं उन सां गॾु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त मुख़्तसिर जेका आहे उहो मुदे लाइ एक्स पाकिस्तान लीव ते वञनि था ऐं ॾहाकनि ताईं इहे जेके आहिनि उहे वापसि नथा अचनि। त इहो हिकिड़ो तमामु वॾो सुवालु आहे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई न पई थिए। हालांकि सिहत खाते जी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचू खे घुरिजे त इन्हनि घोसड़ू जेके डॉक्टर्स आहिनि, जेके एब्सकांडर आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे। हालांकि हीअ जेको रिश्वत जी बाज़ार जेका सिहत खाते में गरम आहे त उनखे हाणे करप्ट जो जेको सिस्टम आहे, करप्ट जो उनजो ख़ात्मो करणो पवंदो। करप्शन जो ख़ात्मो जेसि ताईं न कंदा तेसि ताईं जेके आहिनि बहितरी जेका उहा न ईंदी। मूं जेको आहे इंफॉर्मेशन वरिती आहे तक़रीबन 40 सैकड़ो जेके डॉक्टर्स आहिनि न, यानी 100 मां 40 सैकड़ो डॉक्टर्स ड्यूटियुनि तां गाइब आहिनि, सही नमूने सां ड्यूटी नथा कनि। उन में हाणे कैटेगरियूं आहिनि, के ॿाहिरनि मुल्कनि में तरसियल आहिनि, के ड्यूटियुनि तां गाइब आहिनि, के वरी पंहिंजूं क्लिनिकूं हलाइनि था। पोइ हू पंहिंजी हिसोपति ॾेई करे इहो सिस्टम सालनि खां हलाईंदा अचनि पिया। तंहिं करे इहो जेको आहे तमामु अहम मसइलो आहे। सिहत खाते जी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचू खे घुरिजे या सेक्रेटरी सिहत रेहान बलोच खे घुरिजे त इन मामले जो नोटिस वठी बाक़ाइदे सां जांच कराए स्क्रूटनी थियणु घुरिजे त केतिरा डॉक्टर्स जेके आहिनि उहे ड्यूटियुनि तां गाइब आहिनि, पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। माज़ी में बि इहे रिपोर्टूं जेके आहिनि उहे साम्हूं ईंदियूं रहियूं आहिनि, उन्हनि खे शोकास नाले मात्र थिया आहिनि पर उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई न पई थिए। इहो तमामु जेको आहे उहो वॾो सवाल हिन वक़्तु बि मौजूदु आहे। जी अच्छा सगीर, इहो ॿुधण में आयो आहे त ग़ैर हाज़िर रहंदड़ डॉक्टर या डॉक्टराणियूं बाअसरनि जो मिट माइट आहिनि। ऑफिसर्स जो घरवारियूं बि केतिरे ई अरसे खां ड्यूटियूं नथियूं कनि। आख़िरकार अहिड़े सिस्टम पुठियां कंहिंजो हथु आहे जेको सिंध जे सिहत खे तबाह करण में रुधल आहे? बिल्कुलु, मूं तव्हांखे ॿुधायो त इन सिस्टम जे पुठियां उन्हनि ई माण्हुनि जो हथु आहे जंहिंजो ही घरवारियूं आहिनि, जंहिंजा ही माइट आहिनि या जंहिंजा ही जेके डॉक्टर भाउ आहिनि या जंहिंजा ही वेझा माण्हू आहिनि, उन्हनि जो ई पुठियां हथु आहे। उहे छाकाणि जो बाअसर आहिनि, कंहिं सेक्रेटरी जी घरवारी आहे त कंहिं वरी जेको आहे उहो डिप्टी सेक्रेटरी या त को जेको मेन ऑफिसर आहे, पुलिस ऑफिसर जी जेका आहे घरवारी आहे। त हिकिड़ा वॾा जेके माण्हू आहिनि, बाअसर ऑफिसर या सियासतदान जा वेझा माइट, उहे इन सिहत खाते में मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई नथी थिए। घणो अंग जेको आहे उन्हनि जो आहे जेको गैर हाज़ुर आहे, त उन्हनि जे ख़िलाफ़ जेका उहा कार्रवाई न पई थिए। उहे ही जेके सिहत खाते जो सेक्रेटरी हुजे या मिनिस्टर हुजे, उहे उन्हनि जे ॾाढो बेवस आहिनि, छाकाणि जो उहे तमामु पावरफुल माण्हू हुजनि था। उन्हनि जे ख़िलाफ़ का जेका उहा कार्रवाई नथी थिए। माज़ी में बि इहे रिपोर्टूं जेके आहिनि उहे साम्हूं आयूं आहिनि पर हिन भेरे त जेके सिहत खाते में तक़रीबन 30 खां 40 सैकड़ो जेको डॉक्टर्स आहिनि उहे अॼु बि ड्यूटियुनि तां गाइब आहिनि, परॾेह में तरसियल आहिनि, वीज़ा ते वियल आहिनि ऐं जेके ख़ानगी क्लिनिकूं हलाइनि था, उन्हनि जे ख़िलाफ़ अॼु ताईं का बि जेका उहा कार्रवाई न आहे थी सघी। जी वरी महिरबानी सकी रवां जी। नाज़न, ईंदड़ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं कंहिं नए इशू सां गॾु। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमन खे ॾींदा इजाज़त। लावाही।